अस्सलाम वालेकुम। जो पहिरियों मीडिया कयो ॻाल्हि बने 20 दिसंबर 2025 में तो उन में हबीबुल्लाह जे बालू के बारे में तो हाँ हमरा ही धमकियुनि ते लही आयो आहे। हाँ चवनि कि धमकियूं ॾियणु शुरू कनि था असां तो मां तोखे कोन थींदो मां अब्बास खे गोलियूं हणियूं मां तोखे बि हाणे गोलियूं हणंदुसि। उन खां अलावा जेके मूं पोइ मीडिया कॉन्फ्रेंस कई उन में मुंहिंजे जेके दोस्तनि जेको चवंदा बालू हबीबुल्लाह लोफर हुया ऐं कमेंट्स जेके ॾिना तमामु ग़लति ॾिना। मूंखे अफ़सोस आहे छो जो शायदि मादर सां जेको तव्हांजी माउ पीउ जी जेके शायदि तइलीम तव्हांखे इहा ॾिनल हुई त तव्हां अहिड़ा ग़लति सोच रखे इनखे हलायो। बराबरि महिरबानी मीडिया में जेके ॻाल्हियूं अचनि थियूं या कमेंट्स में ॻाल्हियूं उहे पंहिंजे सोच सम्झे ॾियो। ऐं हींअर असांजी जेके एफआईआरूं या जेको हलनि पियूं कोर्टनि में उहो बि तव्हांखे ख़बर आहे। लेकिन हींअर बालू मूंखे बाक़ाइदा धमकियूं ॾिनियूं आहिनि त मां अगरि सिधियूं गोलियूं हुननि खे हयूं आहिनि जमालनि खे हाणे तोखे मूं कोन चवंदुसि। बराबरि महिरबानी हीउ बयानु मुंहिंजे रिकॉर्ड ते रखियो वञे ऐं बालू खे मां इहो अर्ज़ु कंदुसि ठीकु आहे न तूं हिकु एक्स सर्विसमैन आर्मी सां हिकु तूं जहिड़ो थो करी असांजी हिकु एक्स सर्विस आर्मी जी हिकु वॾी जेका आहे कंपनी आहे ठीकु आहे न हिकिड़ी पूरी असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं तूं अहिड़ो माना बदमाश हाणे मां पंहिंजे एजेंसी खे इनवॉल्व कंदुसि जेको हिन माण्हू जी जेके एफआईआर 23-24 एफआईआरूं आहिनि हिकु बालू ते बालू रोस्तमाणी ते ऐं हबीबुल्लाह ते तुंहिंजी त वॾी फ़हरिस्त आहे ऐं तूं मूंखे धमकियूं थो ॾीं। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। छा मुतालबो आहे न मुंहिंजो मुतालबो इहो आहे त जेको माण्हू हिकु ग़लति कमु करे पियो थो ज़मीननि ते कब्ज़ा अबडक्शन वुमनाइज़िंग माना घणियूं शयुनि में हू इनवॉल्व आहे ऐं मूंखे जेको हीअ धमकियूं ॾिए थो त मां तोखे मारींदुसि ऐं एतिरे नौबत पहुचो त हाणे त मुंहिंजे घरनि ताईं हिन चिठियूं बि मोकिलणु शुरू कयूं आहिनि त मां हिनखे कोन थींदो। मां मुंहिंजो मुतालबो आहे आला अफ़सरनि खां त हिन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं हींअर हीअ जेको आहे केस कोर्ट में बि आहे त हिन खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे जेको माण्हुनि ते कब्ज़ा ज़मीन ते कब्ज़ा करणु ऑनरेबल एसपी कैप्टन रिटायर्ड मसूद साहब खे ऐं ॿिया जेका आला अफ़सर आहिनि उनखे पुरज़ोर अपील आहे त हिन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे छो जो हीअ भत्ताखोर आहिनि थैंक यू। सलाम वालेकुम।